खुशामदीद एक नए वीडियो में। अज असी वही रहे आहियूं ज़ियारत कायदे आज़म जी रेजिडेंसी। सभी दोस्त तैयार आहिनि, 9 थी रहा आहिनि सुबुह जा, उन पंध मुझे ख्याल में 4 खां 5 कलाक लगंदा। वो हलूं था उते गॾिजी करे, वीडियो रिकॉर्ड थींदी, व्लॉग रिकॉर्ड थींदो ऐं एंजॉयमेंट थींदी। सो लेट्स गो। टोपी कीअं पई लॻे, सही पई लॻे न? हाँ, मूंखे भी सही पई लॻे। ऐं हींअर जेको ज़ियारत ते वेंदासीं असां, उन खां पहिरीं हिकिड़ी पॉइंट आहे जबले नूर। जबले नूर का पॉइंट आहे ऐं उतां हिकिड़ी गाॾियूं वेंदियूं आहिनि ज़ियारत जे लाइ। ठीकु आहे, ज़ियारत जे लाइ उतां गाॾियूं वेंदियूं आहिनि। हींअर असां जबले नूर ते वेंदासीं रिक्शा ते। जबले नूर खां असांखे मिलंदियूं ज़ियारत जूं गाॾियूं ऐं पोइ यार इहो रिक्शे ते किरायो बि साॻियो जबले नूर ते। ऐं असां रिक्शे खां भलो चयोसीं त कार ते वञूं, पोइ हींअर करीम घुरायूं था। करीम ते जबले नूर ते वेंदासीं। चङा रिक्शो बि 250 रुपया वठे पियो, करीम बि 250 रुपये में थी वेंदी, त उहो बेस्ट आहे न। पंहिंजी मंज़िल मक़सूद जी तरफ़ वरी जबल नूर जी तरफ़। उन खां पोइ असां ज़ियारत जे लाइ निकिरंदासीं। उतां असांजी गाॾी मिलंदी। हींअर असां वटि करीम वारनि जी गाॾी आहे, सवारी आहे बिट्स। उन में असां वञी रहिया आहियूं। 2 आहिनि, हिकिड़ी अलॻि ग्रुप आहे 4 ॼणनि जो, उहे अलॻि ॿी गाॾी ते आहिनि। असां टोटल 8 ॼणा आहियूं न। हाँ, उनजे करे असांखे 2 करीम कराइणियूं पयूं, 4 असां, बाक़ी जेको चौथों आहे अब्दुल वाप सर हेलो। बाक़ी जेके 4 आहिनि उहे ॿी करीम ते आहिनि। हितां खां 3 खां 4 घंटा सफ़र आहे ज़ियारत ताईं। ऐं बसि 3-4 घंटा चुप रहंदासीं असां। उन खां बाद में तव्हां सां असां ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजो जेको आहे न बैग विसरी वियो, जेको करीम जो कैप्टन हुयो उनजी कार में। मूंखे वेसर जी एॾी बीमारी आहे, पर अल्हम्दुलिल्लाह हितां यू टर्न हुयो अॻिते। बाद में उतां असां हुन सां मिलियासीं ऐं मिली वियो, ॿार किथे न वियो। दोस्तों 3 कलाकनि खां बाद में असीं ज़ियारत ते पहुची चुका आहियूं। ऐं ज़ियारत ते पहिरियों ई असांजो स्टेप इहो आहे त असांखे का राइश मिली वञे राति जे लाइ, त असीं जेके हिते 3-4 पॉइंटूं आहिनि उहे मज़े सां घुमी वठूं। हींअर 12 थी रहिया आहिनि ऐं सुभाणे 3 बजे ताईं असांखे होटल मिली चुको आहे। ऐं 12 खां वठी सुभाणे 3 बजे ताईं। हींअर त असां घुमणु फिरणु वेंदासीं, पर 2000 में काफ़ी सस्तो थियो आहे। असां लाइ बि बहितरु आहे, ज़बरदस्त आहे। ऐं कमिरो बि सुठो आहे, 3 बेडनि वारो आहे। ऐं विच में सही आहे, सही असां लाइ बि हलो, असां लाइ हिकिड़े बेड लाइ बि हली वेंदो। बैचलर आहियूं यार, ईअं एडजस्ट करण जा असां माहिर आहियूं।
जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो बलूचिस्तान जा खूबसूरत नज़ारा, खूबसूरत पहाड़, खूबसूरत दरख्त, खूबसूरत वण घूमी घूमी असीं 0 पॉइंट ते पहुता आहियूं जिथां छा त सीनरी नज़र थी अचे, बस ॻाल्हि न पुछ वॾा, ॻाल्हि न पुछ। हलो दा अञा मथे हलो, अचो मुंहिंजे पोयां अचो। हलिया 57 हलिया हीअं फास्ट अची रहियो आहे हिते मूंखे तूं इहो ॿुधाए तूं यादि कंहिंखे थो करीं? हिते मां पंहिंजे दिलि वारे माण्हुनि खे यादि कयां थो। तुंहिंजा दिल वारा सरदार सिराज शफ़ी खे असां वॾो यादि था कयूं हिते अहिड़े सीन में। आशिर रहमान खे बि यादि कयूं था। इरशाद अमन सुमरो, आशिर रहमान, आशिर आशिर त मुंहिंजी जान आहे। सी लगो पे मेरापुरी 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 आशिर के याद था कयो असां व्यू दिखा दोस्तन खे। ऐसा दोस्त ने पीछे की टोपी पाया, टोपी ने कब्जा दे ना दो। ए असांजा विलागर वाजिद कोलाची वञी रहियो आहे। 0 पॉइंट घुमूं पिया त तमामु बहितरीन मौसम लॻी पई आहे, तमामु बहितरीन सीनरीज़ आहिनि, तमामु घणो इंजॉय पिया कयूं। यार ही सीन ॾिसो त असां वटि केॾो ख़ूबसूरत आहे। हिते मां पाण फर्स्ट टाइम आयो आहियां, जेके बि संगत आहे मुंहिंजी सॼी फर्स्ट टाइम आई आहे। तव्हांखे सजेस्ट कंदुमि त ज़रूरु घुमिजो, हीअ ज़बरदस्त पॉइंट आहे, ज़बरदस्त व्यू आहे हिते। मां वर्ल्ड न आहिनि, मां बयानु कयां बसि। छा छा बयान न कर तो नथा कयूं भला। जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो असां के सिंध ते ॾाढो नाज़ आहे, ही सिंध समूरी सच